छा अव्हांखे सब्जियूं पसंदि न आहिनि ऐं गोश्त खां सवाइ खाधो न खाईंदा आहियो त इहो शौक़ु अव्हांखे कब्ज़ जो शिकार बणाए सघे थो। इहा ॻाल्हि मुख़्तलिफ़ तहक़ीक़ुनि में साम्हूं अची चुकी आहे त वधीक प्रोटीन वारियूं ग़िज़ाऊं बि कब्ज़ जो सबबु बणिजनि थियूं। असुल में गोश्त आना ऐं चर्बीअ सां भरपूर ग़िज़ा में फाइबर जी जाइ न आहे हूंदी ऐं सभ खां ॾुखियाई उन वक़्तु थींदी आहे जॾहिं माण्हू भाॼियूं ऐं मेवा खाइण छॾे ॾींदा आहिनि। इन सां कब्ज़ जी शिदत वधी वेंदी आहे। कार्बोहाइड्रेट सां भरपूर ग़िज़ाऊं हाज़मे वारे निज़ाम लाइ बहितरीनु हूंदियूं आहिनि, पर इहो ख़्यालु रखो त मिठा खाधा ऐं अछी डबल रोटी जी सूरत में इहे जुज़ अव्हांजे जिस्म जो हिसो न बणायो। रोज़ानी थोरा मेवा ऐं भाॼियूं कब्ज़ खां बचाइण लाइ फ़ाइदेमंद आहिनि। ॿिए पासे इंपीरियल कॉलेज लंडन जी हिक तहक़ीक़ मूजिबि पनीर सां ठहियल खाधा बि कब्ज़ जो सबबु बणिजंदा आहिनि। मुहक़िक़नि ॿुधायो त पनीर हाज़मे वारे निज़ाम लाइ केतिरा ई मसइला पैदा करे थो ऐं सभ खां वॾो मसइलो कब्ज़ जी शिकिल में साम्हूं अचे थो। तहक़ीक़ मूजिबि जेकॾहिं माण्हू पिज़्ज़ा खाईंदा आहिनि त इहो सेहतमंद फाइबर सां भरपूर ग़िज़ाऊं छॾे ॾींदा आहिनि, जंहिं जे नतीजे में हाज़मे वारे निज़ाम में गड़बड़ थींदी आहे। तहक़ीक़ मूजिबि पनीर सां ठहियल पिज़्ज़ा या शयूं माण्हू अणॼाणाईअ में बि वधीक खाई वेंदा आहिनि, जंहिं सबबु कब्ज़ जो ख़तरो वधी वेंदो आहे। इन जी भेट में फाइबर सां भरपूर ग़िज़ाऊं अहिड़नि मॉलिक्यूल सां भरपूर हूंदियूं आहिनि जेके अव्हांजो पेट जल्दी भरे वधीक खाइण खां रोकींदा आहिनि।